भारत पारां पाणी छॾण बाद रावी, चनाब ऐं सतलज दरिया में ॿोॾ। दरियाई पाणी रस्तनि ते अची वियो। केतिरियूं ई वसंदियूं, बाज़ारूं, रोड ऐं ॻोठ पाणी हेठि। ॿोॾ जो पाणी गुरुद्वारे करतारपुर में दाख़िल। करतारपुर कॉरिडोर पाणी हेठि। करतारपुर दरबार जे 1600 मुलाज़मनि खे बचायो वियो। हेठि कादराबाद में पाणी जो दबाव घटाइण लाइ मंडी बहाउद्दीन ऐं अलीपुर चट्ठा वटि बंदनि खे 2 वॾा कट हयां विया। लाहौर, कसूर, सियालकोट, फैसलाबाद, नारोवाल ऐं ओकाड़ा में फ़ौज तलब। चनाब दरिया में ॿोॾ ऐं गुंजाइश खां वधीक पाणी अचण सबबि वज़ीराबाद में नालो थुली पियो। पाणी शहरी आबादी में दाख़िल। केतिराई ॻोठ ऐं हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया। हाफ़िज़ाबाद जे ॻोठ सजादा में ॿोॾ जो वहिकिरो पुल लोढ़े वियो। मुज़फ़रगढ़ में केतिराई ॻोठ पाणी हेठि। बंदनि खे ॾार पइजी विया। इख़्तियारनि मूजिबि पाणी जो वॾो वहिकिरो ईंदड़ 2 खां 3 ॾींहनि में गुज़रंदो। DGPDMA पंजाब चयो आहे त चनाब दरिया में 1 ॾहाके बाद मथाहें दर्जे जी ॿोॾ आई आहे। ॿोॾ सबबि इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सानु थियण जो ख़दशो नाहे। सतलज दरिया में मथाहें दर्जे जी ॿोॾ। दरियाई बेल्ट ते केतिराई ॻोठ पाणी हेठि। वण ऐं चांवरनि जे फसलनि खे नुक़सानु। कसूर ऐं गंडासिंगवाला में केतिराई इलाइक़ा पाणी हेठि। विहाड़ी जे इलाइक़े मिलसी में बचाव बंदि टुटण सां केतिराई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। सियालकोट में 2 ॾींहनि जे तेज़ वसकारनि बाद चनाब दरिया में चाढ़। बरसाती नाला उथली पिया। शहर जे विच मां गुज़रंदड़ 25,000 क्यूसेक जी गुंजाइश वारे नाले में 46,000 क्यूसेक खां वधीक पाणी अची वियो। रिंगपुर, नकापुर ऐं डिफेंस रोड समेत केतिराई अहम इलाइक़ा पाणी हेठि। केतिरनि इलाइक़नि में बिजली जी फ़राहमी मुअतल। इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन सर्विस मुतासिर थियण सबबि शहरी परेशान। इंतिज़ामिया ऐं पाक फ़ौज जे जवाननि जूं इमदादी कार्रवायूं जारी। ॿोॾ जा वहिकिरा सिंध में दाख़िल थियण जो वक़्ताइतो इतिला ॾियणु यक़ीनी बणायो वञे त जीअं इम्कानी नुक़साननि खां बची सघिजे। वज़ीर-ए-आज़म शहबाज़ शरीफ़ जी NDMA जे चेयरमैन खे हिदायत। वज़ीर-ए-आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि ॿोॾ सूरतहाल ते हंगामी इजलास। चेयरमैन NDMA जी ब्रीफिंग। वज़ीर-ए-आज़म हिदायत कई त NDMA मुतासिर इलाइक़नि में ख़ैमा ऐं खाधे पीते जी शयुनि समेत ॿियो सामान पहुचाए। गुजरात, सियालकोट ऐं लाहौर में अर्बन फ्लडिंग जी इम्कानी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ समूरा ज़रूरी क़दम खयां वञनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त वफ़ाक़ी हुकूमत ख़ैबर पख्तूनख्वा में ॿोॾ दौरान हर मुमकिन सहकार कयो। पंजाब में बि वफ़ाक़ी सरकार भरपूर सहकार कंदी। पंजाब खां पोइ ॿोॾ जा वहिकिरा सिंध में दाख़िल थियण बाबति अॻुवाट इतिला खे यक़ीनी बणायो वञे। पंजाब खां ॿोॾ जो वॾो वहिकिरो सिंध ॾांहुं वधण लॻो। बचाव बंद मज़बूत आहिनि। आवाम खे घबराइण जी ज़रूरत नाहे। सिंध जा पाशी वज़ीर ॼाम ख़ान शोरो चयो आहे त 2010 जी ॿोॾ खां पोइ सिंध में बंदनि खे मज़बूत कयो वियो आहे। 2014 में बि चनाब ऐं जहलम में अहिड़ी ॿोॾ जा वहिकिरा आया हुआ। उन वक़्तु बि सूरतहाल खे कामयाबी सां मुंहुं ॾिनो। हाणे बि आबपाशी अमलो मुकमल अलर्ट आहे। टेक्निकल टीमूं ॿोॾ जे वहिकिरनि जी डेटा गॾु करे रहियूं आहिनि। डेटा रिपोर्ट में वधीक सूरतहाल पधरी थी वेंदी। वॾे वज़ीर कचे जे इलाइक़नि बाबति DCs खे ख़ासि हिदायतूं जारी करे छॾियूं। 29 खां 31 अगस्त ताईं मुल्क में शदीद बरसातुनि जी अॻकथी। सिंध में 4 खां 5 सेप्टेम्बर ते वरी ॿोॾ जो ख़तरो। NDMA ख़बरदार करे छॾियो। सिंधु दरिया जे भरपासे वारा इलाइक़ा ख़ाली करण जूं हिदायतूं जारी कयल अलर्ट मूजिबि चनाब, रावी ऐं सतलज दरिया में वॾी ॿोॾ आहे। सिंधु दरिया में पाणी जी सतह वधण जो ख़दशो आहे। सिंधु दरिया जे भरपासे में रहंदड़ आबादी जी मुंतक़िली फ़ौरी तौरु शुरू कई वञे। महफ़ूज़ रस्ता ऐं आर्ज़ी पनाहगाहूं तयारु करे ज़रूरी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। वरी मशीनरी अॻुवाट पहुचाई वञे त जीअं एमरजेंसी वक़्तु कमु ॾेई सघे। ख़ुराक, साफ़ पाणी, ख़ैमा, दवाऊं ऐं ॿियनि शयुनि जो स्टॉक ज़िले ऐं तालुके सतह ते अॻुवाट कयो वञे। आबपाशी खातो बंदनि ऐं शाख़ुनि जी निगरानी करे। जिन हंधनि ते दॿाउ वधीक आहे या बंदि कमज़ोर आहिनि फ़ौरी तौरु मरमत कई वञे। फ्लड फोरकास्टिंग डिवीज़न लाहौर मूजिबि गुड्डू ऐं सखर बिराजिस वटि 4 खां 5 सेप्टेम्बर ताईं वरी ॿोॾ जो इम्कानु आहे। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी चयो आहे त आर्मी चीफ जी हिदायत ते ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। मुतासिर इलाइक़नि में पुलनि ऐं रोडनि जी बहाली जो कमु मुकमल कयो वियो आहे। इमदादी कार्रवायुनि दौरान पाक फ़ौज जा 2 जवान शहीद ऐं 2 ज़ख़्मी थिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़, DG ISPR ऐं NDMA चेयरमैन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुल्क जे 3 दरियाउनि में हिन वक़्तु ॿोॾ जी सूरतहाल आहे। कादराबाद जी तरफ़ पाणी वहिकिरो अञा वधंदो। सतलज दरिया में गंदाहरा खां हेठि ख़ानगी तरफ़ पाणी जो वहिकिरो वधी वियो आहे। मुतासिरनि जे लाइ ख़ैमा ऐं ॿियूं शयूं फ़राहम कयूं पियूं वञनि। NDMA चेयरमैन चयो त ईंदड़ 2 ॾींहनि में इम्कानी ॿोॾ खे नज़र में रखंदे तयारी करे वरिती आहे। लाहौर, सियालकोट, गुजरांवाला ऐं नारोवाल में वधीक बरसातुनि जो इम्कानु आहे। सतलज दरिया जी तरफ़ 2 लख माण्हुनि खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल कयो वियो आहे।
सियालकोट में तबाही जो वॾो कारण नालनि ते हद दख़लियूं आहिनि। इहा असांजी मकानी इदारनि जी नाअहली आहे। करप्शन जी हद थी वई, समूरा रस्ता लुड़ी विया। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त मकानी इदारा मज़बूत न थींदा त उहे मसइला हल न थींदा। पाणी जे लंघनि ते अदावतूं थींदियूं त पाणी पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे। सियालकोट में हींअर बर्बादी जा मुख़्तलिफ़ रुख़ आहिनि। हाणोकी बोर्ड शहर जो बुनियादी ढांचो तबाह करे छॾियो आहे। SDO, एक्सीएन ऐं ठेकेदार खां केर बि पुछण वारो नाहे। जेको कमु सिविल इदारनि खे करणो आहे उहो कमु फ़ौज करे थी। पाक फ़ौज भारत खां जंग खटी हाणे वरी कुदरती आफ़तुनि सां विढ़ी रही आहे। हर पाकिस्तानी खे गॾु थियणो पवंदो त जीअं वधीक जानियूं बचाए सघजनि। ख़ातून अव्वल आसिफ़ा भुट्टो जो बयानु। आसिफ़ा भुट्टो पंजाब में बोर्ड जी सूरतहाल ते ॻणती जो इज़हार कंदे क़ौम खे मुतहिद थियण जी अपील करे छॾी। जारी कयल बयान में आसिफ़ा भुट्टो चयो आहे त हिन मुश्किल घड़ी में पंहिंजी ज़रूरतमंद भाइरनि ऐं भेनरुनि जी जेतिरी मुमकिन मदद थी सघी कई वेंदी। PTI बानी जी हिदायत ते जुनैद अकबर PAC जे चेयरमैन वारे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। जुनैद अकबर चयो आहे त बानी खे ग़लति ॿुधायो वियो त आउं PAC तां इस्तीफ़ा ॾियणु नथो चाहियां। PTI सियासी कमेटी ग्रुप बंदी करे त सुठी ॻाल्हि न हूंदी। ज़रियनि मूजिबि बैरिस्टर गौहर ऐं अली ज़फ़र अॼु जुडिशल कमीशन जी रुकनियत तां इस्तीफ़ा ॾींदा। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर अदालती कमीशन जी रुकनियत तां इस्तीफ़ा खे रद्द करे छॾियो। PTI MNA साजिद ख़ान, फैसल अमीन गंडापुर, शाहिद खटक, सनाउल्ला मसीह खेल ऐं आसिफ़ ख़ान मुख़्तलिफ़ स्टैंडिंग कमेटीज़ जी रुकनियत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। PTI पारां 9 मई जे केसिस में सज़ाउनि ऐं नाअहली सबबि ख़ाली थियल सीटुनि ते नंढी चूंड जी बाइकआउट जो ऐलान। मियां अज़हर जे लाॾाणे सबबि ख़ाली सीट NA 129 लाहौर ते PTI उम्मीदवार बि हारींदी। PTI जे सियासी कमेटी जे इजलास बाद पधिराई जारी। PTI तर्जुमान जे बयान मूजिबि PAC समेत समूरनि स्टैंडिंग कमेटीज़ जी सरबराही ऐं रुकनियत तां इस्तीफ़ा बाबति बानी जूं हिदायतूं समूरनि MNAs खे जारी कयूं वयूं। SUP जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त नवनि सूबनि खां पासो कयो वञे। अहिड़ियूं ॻाल्हियूं वफ़ाक़ लाइ ख़तरनाक आहिनि। मादनी वसीलनि जो बिल सिंध असेंबली में आणण जी कोशिश करे रहिया आहिनि। अहिड़ो बिल आंदो वियो त घेराव कंदासीं। घारो में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह चयो त 31 अगस्त ते मोरो वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वेंदो। सिंध जो अवाम भरपूर शिरकत करे। सरहाड़ी में गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जे हेड मास्तरियानी दर्सी किताब कबाड़ी खे विकिणी छॾिया। पुलिस किताबनि जा 24 बोरा ऐं रिक्शा खे तहवील में वठी अली जान बिरोही ऐं संदसि पुटु मोहसिन खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार कबाड़ी अली जान बिरोही चयो आहे त स्कूल जी टीचर्स चयो त किताब खणी वञो ऐं क्लासरूम साफ़ करे ॾियो। हेड मास्तरियानी सनम पिञारो जो चवणु आहे त वरियनि खां किताब पियल हुआ, नांग ऐं विचूं निकिरण जो ख़तरो हो, इन करे विकिरो कया। मूंखे उनजो इख़्तियार बि आहे। ऐं डहरकी जी अदालत निंगरी सायरा सूमरो जे अगवा केस में गिरफ़्तार 3 भचुंडी पीरनि खे जेल उमाणे छॾियो। 3 साल अॻु मुबैना अगवा थियल निंगरी सायरा सूमरो जे केस जी ॿुधणी दौरान SSP घोटकी अदालत आनो पेश। अदालत SSP खां पुछाणो कयो त निंगरी खे छो बाज़ियाब न करायो वियो आहे। SSP घोटकी अदालत खां 14 ॾींहंनि जो वक़्तु घुरी वरितो। अदालत जवाबदार मियां मोहम्मद अली, मियां सुहेल ऐं मियां अरसलान खे जेल उमाणे छॾियो। निंगरी सायरा जे पीउ अब्दुल फताह सूमरो ऐं मां हसीना सूमरो जो चवणु आहे त भचुंडी पीर जवाबदार न आहिनि। पुलिस निंगरी खे बाज़ियाब नथी कराए।